नाज़रीन, कलोई में अफ़सोसनाक ख़बर ॾींदालूं त कलोई लॻ सतूमेल शहर वटि पुलिस एहलकारनि सां हादसो पेश आयो। जुमू भील ऐं पुलिसमैन मुख़्तियार चांडियो जो गॾागाॾी सां टकर थी पियो, जंहिं नतीजे में जुमू भील जी कंध वारी हॾी टुटी वई, जंहिंखे बदनी रेफर कयो वियो। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन जोड़ियो, शाहीन न्यूज़, ब्यूरो चीफ मिठी सफ़ाकर। नाज़रीन, कलोई में अफ़सोसनाक ख़बर ॾींदालूं त कलोई लॻ सतूमेल शहर वटि पुलिस एहलकारनि सां हादसो पेश आयो। जुमू भील ऐं पुलिसमैन मुख़्तियार चांडियो जो गॾागाॾी सां टकर थी पियो, जंहिं नतीजे में जुमू भील जी कंध वारी हॾी टुटी वई, जंहिंखे बदनी रेफर कयो वियो। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन जोड़ियो, शाहीन न्यूज़, ब्यूरो चीफ मिठी सफ़ाकर।